ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 3 अध्याय में ॾिठो हो त उद्धव जी पंहिंजे मुख मां श्री कृष्ण भगवान जे चरित्रनि जो गुणगान करे थो ऐं उन्हनि जी वॾाई ऐं स्तुति जो बयान करे थो। सभई चओ जय श्री कृष्ण। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 4थों अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे उद्धव जी जो विदुर जी सां श्री श्याम सुंदर जे विछोरे जो बयान करणु। श्री उद्धव जी श्री कृष्ण भगवान जी जे विछोरे वारी समुंड में बुॾी चयो, ए विदुर जी, श्री श्याम सुंदर जे ज्ञान सेखारण सां मूं संसारी माया मोह छॾे ॾिनो आहे, पर मूंखे मुरली मनोहर जे विछोरे जेको दुख ॾिनो आहे सो चई नथो सघिजे। जे तोखे ॿुधणो हुजे त मैत्री रखेश्वर खां ॿुध, जो हू उन वक़्तु उते हाज़िर हो ऐं थोरनि ॾींहंनि में हिते अचणो आहे। तंहिंखां पुछज त उहो सभु हाल तोसां कंदो। जंहिं वक़्तु मुरली मनोहर अंतर्ध्यान थियण जो इरादो कयो, उन वक़्तु मैत्री रखेश्वर प्रभास क्षेत्र में वञी श्री कृष्ण जी खे दंडवत कई। तंहिं वक़्तु श्री श्याम सुंदर जी चयो त, ए मैत्री जी, मूं तुंहिंजे मन जो सभु हाल सम्झियो आहे। तूं हाणे धीरज धर, मुंहिंजी माया तो ते असर न कंदी, छाकाणि त तूं मुंहिंजो भक्त ऐं अॻूणे जन्म में वसुदेव ऐं हिन जन्म में वेदव्यास जी जो भाउ ऐं पारासरमन जो पुटु आहीं। तोखे मुंहिंजी लीला ज़ाहिर तौर गुप्त सभु मालूम रहंदी। जो भागवत धर्म तोखे वात्सायन रखेश्वर ॿुधायो आहे, वो यादि रखण सां तूं भवसागर पार लंघे वेंदे। सभई चओ जय श्री कृष्ण। ही ॻाल्हि केशव मूर्त जी ॿुधी मैत्री रखेश्वर ॾाढो ख़ुशि थी चयो त, हे वेंकटनाथ, तव्हांजी लीला यादि करे मूंखे ॾाढो आनंद थो थिए त ब्रह्मा जी ऐं शिव जी खे अहिड़ी सुमर्थी न आहे जो तव्हां ॾांहुं अखियूं खणी साम्हूं ॾिसी सघनि। तव्हां जरासंध ऐं काल जमन जे साम्हूं पयादल भॻा हुआ, पर तव्हां जे भेद खे कंहिं बि न ॼातो हो। प्यारा भक्तों, अहिड़ी तरह मैत्री रखेश्वर श्री कृष्ण भगवान जी घणी स्तुति करे उतां हू हलियो वियो ऐं हू सभु हाल ॼाणे थो जो हू विदुर जी खे ॿुधाईंदो। ऐं पोइ उद्धव जी चवनि था त मां मुरली मनोहर जी आज्ञा सां बद्रिका आश्रम ॾांहुं वञा थो, जो उते वञी पंहिंजो चोलो छॾींदसि। चोले सां मुराद ही शरीर त्याग कंदसि। ए विदुर, जेकॾहिं तव्हां पुछो त जॾहिं मूंखे ज्ञान आयो तॾहिं अखियुनि में पाणी आणण ऐं सोच करण जो कहिड़ो सबबु आहे, त उन जो हाल ही आहे त श्री कृष्ण भगवान जी दया ऐं प्रीत यादि करण सां उन जे विछोरे जो दुख मूंखे हिकिड़ी साथ बि नथो विसरे। उन ज्ञान जे प्रताप सां मां अञा ताईं जीअरो आहियां, न त श्री श्याम सुंदर जे जुदा थियण वक़्तु ई मुंहिंजा प्राण निकिरी वञनि हा। श्री श्याम सुंदर पृथ्वी जे भार लाहिण वास्ते अवतार वरितो हो, जंहिं वॾनि वॾनि अधर्मी दैतनि ऐं राजाउनि खे मारे कौरवनि ऐं पांडवनि जो महाभारत कराए भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य ऐं ॿियनि घणनि ई पहलवाननि, बुद्धिवाननि, ज्ञानवाननि ऐं हरि भक्तनि जे रण ते बि उन फौज जूं अरिड़हं खोणियूं नास करे पृथ्वीअ जो भार लाथो।
ए विदुर जी, परमेश्वर जी इच्छा सब खां बलवान प्रबल आहे। एतरी कथा ॿुधाए श्री सूत जी चयो त ए रखेश्वरो, जेके माण्हू परमेश्वर जी कथा ऐं कीर्तन में दुख वारे हंध ते रोवन था, उन्हनि जे घणनि ही जन्मनि जा पाप अखियुनि जे वाट सां मतलब त अखियुनि जे रस्ते सां निकिरी था वञनि। तंहिं करे आदमी खे पंहिंजे भले लाइ परमेश्वर जे अवतारनि जी कथा ऐं लीला ॿुधण जे बराबर ॿी का बि ॻाल्हि न समझण घुर्जे। प्यारा भक्तों, महाभारत थियण खां पोइ बि श्री कृष्ण भगवान 25 वरियनि ताईं हिन दुनिया में रही राजा युधिष्ठिर खां 2 दफ़ा यज्ञ कराए दुनिया में उनखे जस ॾिनो हो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 4 अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।